ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर सुदामे जी धर्म पत्नीअ जे तरफ़ां मोकिलियल चांवर वॾे ई प्रेम सां खाइनि था ऐं ॿिनि मुठियुनि में हुननि खे 2 लोक ॾेई छॾनि था। तंहिं बाद माता रुक्मणी ॾिसे थी त ही त पंहिंजो पाण खे सॼो कुर्बान करण लाइ वेठा आहिनि। तंहिं ते माता रुक्मणी रोके उन्हनि खां चांवरनि जी पोथली वठे थी ऐं पाण खाइण लॻनि था। उनखां पोइ श्री श्याम सुंदर ॾिठो त सुदामे जे मन में पैसे लाइ का बि चाह न आहे, लेकिन उन जे बावजूद बि हिन जी धर्म पत्नी हिन खे ज़ोरी करे हिते मूंखां पैसा वठण लाइ मोकिलियो। तंहिं करे श्री श्याम सुंदर विश्वकर्मा खे घुराए हुकुम ॾियनि था। अचो प्यारा भक्तों, अॼु पाण ॾिसूं त श्री श्याम सुंदर विश्वकर्मा खे कहिड़ो हुकुम था ॾियनि। त प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री श्याम सुंदर जी चवनि था त हे विश्वकर्मा, सुदामा जे रहण वास्ते सुदामापुरीअ में हिकिड़ो अहिड़ो रतन जरत महलात ठाहे अच जंहिं जहिड़ो टिनी लोकनि में ॿियो को बि न हुजे। 8 ही सिद्धियूं ऐं 9 निधियूं उते रहनि, जंहिं करे ॿी का बि घुर्ज सुदामा खे न रहे। प्यारा भक्तों, जॾहिं सुदामो निंड में हिक मां ॿियो पासो थी वरियो, तॾहिं वासुदेव नंदन प्रेम सां उन जे बदन ते हथ घुमाए उन जी वॾाई कई थे ऐं संदसि दुख मिटाया थे। जॾहिं 3 ॾींहं रही सुदामा सुबुह जो नितनेम करे श्री कृष्ण खां मोकिलाइण लॻो, तॾहिं श्री कृष्ण दरवाज़े ताईं सुदामा सां गॾिजी आयो ऐं अखियुनि में पाणी आणे चयो, हे भाई, तो दया कई जो पंहिंजो दर्शन ॾिनो। मां तोखां इहो थो घुरां त मूंखे मतां विसारी। सुदामा श्री कृष्ण खां मोकिलाए घर ॾांहुं हलण लॻो, तॾहिं पंहिंजनि अखियुनि में श्याम सुंदर जो मोहिणी रूप यादि करे चवण लॻो त ॾिसो, श्री कृष्ण मूं ते एतिरी दया कई आहे जंहिंजो आयूज़ी मां केतिरनि जन्मनि ताईं संदसि हर शेवा करण सां बि लाइ नथो सघां। पर माया त कान मिली, जंहिं करे मुंहिंजी ग़रीबी छॾे वञे। जहिड़ी तरह कंगाल सूरत पंहिंजे घर खां खणी आयो हुअसि, तहिड़ी हालत में ख़ाली हथें घर ॾांहुं मोटी थो हलां। मुंहिंजे लाइ इहा ग़रीबी तमामु चङी आहे, जंहिं में परमेश्वर जो भॼन आनंद सां थिए थो। माया वारा हमेशा खुटके में रहनि था। उन खां बि वधीक कहिड़ो धन हूंदो जो त्रिभुवन पतिअ जो दर्शन मूंखे मिलियो। मूं तमामु चङो कयो जो द्वारिका नाथ खां कुझु बि न घुरियो। घुरण सां मूंखे धन त मिले हा, पर हू मूंखे लालची सम्झे हा। हाणे मां पंहिंजे घर वञी ब्रह्मणीअ खे सम्झाईंदसि। प्यारा भक्तों, जॾहिं अहिड़ी तरह सुदामो सोच वीचार कंदो पंहिंजे ॻोठ में पहुतो, तॾहिं उते पंहिंजी झोपड़ी न ॾिसी उन जे बदिरां छा ॾिसे त झोपड़ीअ वारी जाइ ते हिकिड़ो सोन जो महलात जवाहिरनि सां जरियल
जो हींअर नओं ठहियो आहे। उन जे चौधारी बाग़नि में केतिरनि क़िस्मनि जा फल फूल लॻल आहिनि ऐं वणनि ते तोता, कोयलूं, मोर ऐं ॿिया बि घणा ई सुंदर सुंदर पखी वेठा मिठियूं मिठियूं ॿोलियूं कनि ऐं गुलनि जे चौगिर्द भंवरा पिया फिरनि। इहो सभु ॾिसी हैरान थी रहियो हो। महल जे दरवाज़े ते चौधारी सिपाही वेठा आहिनि ऐं केतिरा ई बाना ऐं बानियूं पंहिंजा पंहिंजा कम पिया कनि। सुदामा इहो अचरज ॾिसी सोच करे चवणु लॻो त हे परमेश्वर, थोरे ई वक़्त में अहिड़ो उम्दो वॾो मकान हिते कीअं ठाहियो? मां वाट भुलिजी कंहिं ॿिए हंधि त कोन आयो आहियां। मूंखे इहो हाल जाॻंदे ॾिसण में अचे थो या सपने में, इहा बि ख़बर न आहे त मुंहिंजी पुराणी झोपड़ी केॾांहुं वेई ऐं हू मुंहिंजी पति विर्ता स्त्री केॾांहुं वेई। ॾाढे सोच जी ॻाल्हि आहे जो मां लालच में फासी ॿाहिरि निकिरी पंहिंजी स्त्री ऐं घर ॿई विञाया। हे नारायण, हाणे मां छा करियां, केॾांहुं वञां? हिकिड़ो त ग़रीबीअ जे दुख में अॻे ई आहियां, ॿियो स्त्रीअ जे ॻोल्हण जो सोच ज़्यादा थियो। हाणे मां उनखे किथां ॻोल्हियां? जंहिं वक़्तु सुदामा इन सोच वीचार में उते बीठो हो, प्यारा भक्तों, तंहिं वक़्तु संदसि धर्म पत्नी सुशीला पंहिंजे स्वामीअ खे ॾिसी पंहिंजी बानीअ खे हुकुम ॾिनो त मुंहिंजे पतीअ खे जो दरवाज़े ते बीठो आहे, तंहिंखे ॾाढे ई आदर भाव सां अंदरि वठी अचो। जॾहिं दरबाननि बानीअ जो इहो हुकुम ॿुधी सुदामा वटि वञी दंडवत करे उनखे अंदरि हलण लाइ चयो ऐं खेसि छंड फूक करण लॻा, तॾहिं सुदामा उन्हनि जो एॾो आदर सत्कार कंदो ॾिसी डिॼी पुछियो, मूं ग़रीब ब्राह्मण खे राजाई महिलात में छो था वठी हलो? इहो ॿुधी दरबाननि चयो, हे महाराज, इहा जाइ तव्हांजी आहे, बेखुटके अंदरि हलो। सुदामा उन्हनि जी ॻाल्हि ते एतबार न करे कंबण लॻो। तॾहिं सुशीला पाण सोरहां सिंगार करे साहेड़ियुनि सां गॾिजी आरती करण वास्ते दरवाज़े ते आई ऐं सुदामा जे चरणनि ते पइजी परिक्रमा ऐं आरती करे हथ जोड़े चयो, हे स्वामी, तव्हां अंदरि अचो। श्री कृष्ण जे हुकुम सां विश्वकर्मा हिते आयो ऐं हिते ई महिलात ठाहे ॾेई वियो आहे। इहा सभु श्री कृष्ण जी महिरबानी आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 81 जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।